शाह जे रिसाले में सभिनी खे भलीकार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी ॿुधंदड़नि खे अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कनि। परां मां पुॼां बंदर मूं ॾोर थिया, परां मां पुॼां बंदर मूं ॾूर थिया, न मूं हण न हंज के जो आऊं चई चढ़ां, इएं कज पाण ते जीअं पर पिरीं मड़ां, कारूं थी करियां तो दर उभे ना किया। हड़ में कीअं हूं हुएं हिन न चाढ़िया, सारो ॾींहुं समुंड ते लही सिज वियूं, जॾहिं साईं सबब कयो तॾहिं सतड़ थिया, सैद चए। असां उधारा आणे आवंग चाढ़िया, मुंहुं ॾेई मूं आहियां सुम्हा सियारा, उभरनि सेकारा पसोवर ॿियनि जा। मूं बि तड़ हेठि पिरीं पग छोड़िया, का मुंहीं में ॾेट नात सॼण सभा जा घणो। मूं बि तड़ पास पिरीं पग छोड़िया, ओ अलाह हार अहरिया, आऊं दम दम दुआ कंदियासि, आह न लाहींदियासि मोटी ईंदी मागरे। खारी खेड़ाओ मथे मिटी मोटिया, सौदो कन सोन जो वॾा विहाओ, मोती जे मेहराण जा तन जा तामाओ, सामोंडी साओ लनका लोपी आया। लनका लनका कन लय लनका जी ओहरिया, सोहणे सोन लनका जो सुख न साम्हूं ॾिन, परह पग छोड़िया खारी खेड़ाइन, वॾे भाग भड़न जे कया कारूं भार ॾे। वणजारन वरी परह पग छोड़िया, ओलियों पसे उन जूं पेढ़म ॻच ॻड़ी, विंदसि माउ मरी सारी साम्हूं ॾिन खे। वणजारे जी माउ वणजारो न पलीं, आयो 12हें माह पिण थो सफ़र संभी। वणजारे कांधा मूं वरी वेठे घारियो, लॻी उतरवा ढोलियो हलण जूं करे। जे तूं वणजारो कांध त मूं हॾ मलाऊं लधियूं, पर ॾे मथे सांग अठई पहर जीअं कयो। ॾिठे ॾियारे साम्हूं ॾिन सड़ सां भाया, विझो वर वंझ खे रोई वणजारे, मारींदे मारे परह सूर पिरीअ जा।